जी हर हर्फ जी अलग निशानी होंगी आहे, ये हर हर्फ जो अलग आवाज़ हूंदो आहे। अगर आवाज़ सही न उचारबो त हर्फ ग़लत लिखिजी वेंदो। चवनि त अहिड़ा हर्फ आहिनि जिन जो आवाज़ क़रीबन हिक जहिड़ो आहे, पर उन्हनि में बारीक फ़र्क़ मौजूदु आहे। हाणे हिननि हर्फनि जे विच में बारीक फ़र्क़ मौजूदु आहे। अगर असां हर्फ जो आवाज़ सही न उचारींदासीं त हर्फ ग़लत लिखिजी वेंदो। इन करे असां हिननि खे शफ़ी हुरूफ, शजरी हुरूफ, लफ़ी हुरूफ ऐं नक़ई हुरूफ, त कहिड़ा हर्फ वात जे कहिड़े हिसे में वञण करनि था, असीं उन्हनि खे हिननि में ॻणाईंदासीं। हे असां वटि हर्फ आहिनि त कहिड़ा कहिड़ा हर्फ वात जे कहिड़े कहिड़े हिसे में निकिरनि था। ये शफ़ी हर्फ, चपन मां निकिरंदड़ हर्फ, यानी ये हर्फ बे, बे, भे, ये सब हर्फ चपन में निकिरनि था। शजरी हर्फ, उहे हर्फ जेके खुलियल गोल चपन मां निकिरंदा आहिनि। ये जीम, छे, ये खुलियल जेके आहिनि न गोल चपन मां निकिरंदड़ लफ़्ज़ आहिनि। ॿिया लस्वी हर्फ जेके ॾंदनि ऐं ज़बान मिलाइण सां निकिरंदा आहिनि। ये से ऐं नतई हर्फ ज़बान खे मथियनि ॾंदनि दॿाइण सां निकिरंदा आहिनि। ये ते, मथियनि ॾंदनि खे ज़बान मथियनि ॾंदनि सां मिले उहे जेके हर्फ निकिरनि उहे कहिड़ा आहिनि? नतई हर्फ। हिन पासे असां वटि आहिनि असली हर्फ। असली हर्फ हुनखे चवंदा जेके ज़बान जे चोटीअ मां निकिरंदड़ हर्फ आहिनि। ये ज़े, ज़ोए ऐं ज़ल्की हर्फ ज़बान जे छेड़े मां निकिरंदा आहिनि। ये लहवी हर्फ तारूअ मां ऐं तारूअ सां ज़बान लॻाइण सां जेके हर्फ निकिरनि उहे छा आहिनि? लहवी हर्फ। हल्की हर्फ हलक मां यानी निड़ीअ मां निकिरंदड़ हर्फ जेके हा, हा, ऐन, गैन। तव्हांजी स्क्रीन ते जेका तस्वीर पई अचे इन में ॿुधायल आहे त वात जे कहिड़े कहिड़े हिसे मां हर्फ निकिरनि था। त हर्फनि जो आवाज़ वात जे कहिड़े कहिड़े हिसे मां निकिरे थो, हलक खां वठी ज़बान ताईं। इन जे हर्फनि जी पूरी स्क्रीन ते जेका जेका तव्हांजी तस्वीर ॾिनल आहे न, इन में पूरो चार्ट हुनजो ॿुधायल आहे त कहिड़ा हर्फ वात जे कहिड़े कहिड़े हिसे मां निकिरंदा।